अल्लाह साईं कुरान में ऐलान कयो चो सुभान अल्लाह। फरमाई बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुरान जो ॿुधण त सवाब आहे, चो इन साईं जो ॾिसण बि सवाब आहे। रहमतन बरकतन वारो कुरान आहे, नाओ सी पारो आहे। सूरत जो नालो सूरतुल अनफाल, आयत नंबर 31 है। फरमाए वाइज़ क़ालुल्लाहुम्मा इन कान हाज़ा हुवल हक़्क़ मिन इंदिका फअम्तिर अलैना हिजारतम मिनस समाए अव इतना बिअज़ाबिल अलीम। मक्के जे काफ़रन ने मुशरिकन चयो, ओ मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जे करे ही कुरान तांजो दीन सच्चो आ बरहका, पो अल्लाह असांजे मथां अज़ाब आणे या पत्थरन जो मींहुं वसाए, पो मनीदासे त कुरान सच्चो आ। जे करे तुंहिंजो कुरान सच्चो आ, दीन मज़हब सच्चो आहे, पो अल्लाह असां ते पत्थरन जो मींहुं छो नथो वसाए, कहर जी अज़ाब छो नथो करे। है मुंहिंजो साईं हुज़ूर पुरनूर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल आलमीन नबी आहे। अल्लाह कुरान में ऐलान कयो आ, फरमाए वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। रहमत वारो साईं गमज़दा थी पियो। अल्लाह कुरान त सच्चो आहे, दीन भी सच्चो आहे, छो न सच्चो हुजे। कुरान ऐलान कयो आ, फरमाए अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन। अल्लाह फरमायो ई कुरान अल्लाह जो किताब है, इनमें कोई शक ना है, कोई शुबो ना है। हाणे कुरान सच्चो त आहे, पो काफ़रन जे मथां अज़ाब त ज़रूर ईंदो, पत्थरन जो मींहुं भी वसंदो। मुंहिंजो साईं सोचल वे पइजी वियो, अल्लाह अहिड़ी क़िस्म जी चैलेंज कयां, हाणे अज़ाब खाइण खे केर बचाईंदो? अल्लाह जे कार खां केर बचाईंदो? छो त कुरान सच्चो आ। अयां ॿुध कुरान छा थो चवे। कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पीरो सिपारो आहे, सूरत जो नालो सूरतुल बकरा आहे। अल्लाह कुरान में ऐलान कयो आ, जो कुरान जो ॿुधण त सवाब आ, हिन साईं जो ॾिसण बि सवाब आहे। आयत नंबर 23 फरमाए कुल्तुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फातू बिसूरतिम मिन मिस्लिहि वदू शुहदाकुम मिन दूनिल्लाहि इन कुंतुम सादिक़ीन। सच्चो आ कुरान चो खुलियो पियो आ। अल्लाह सी फरमायो, जेकरे तां चो था ए कुरान मुंहिंजो सच्चो किताब कोन है, पो अब्बा दादा भी कब्रन खां उथारे अचो, जिन इंसान सब गॾायो, ज़ोर लॻायो, हिकिड़ी सूरत कुरान जहिड़ी ठाहे त ॾेखारियो। जेकरे तां सच्चा आहियो, कोन आणे सघिया, कुरान जो मुक़ाबलो न करे सघिया, न कोई करे सघंदो। अल्लाह फरमाए सच्चो आ न, तॾहिं त तव्हां कुरान जहिड़ी का आयत बि नथा आणे सघो। कुरान सच्चो थियो। खोड़ दलील, ॿ टे आयतूं ॿियूं बि आहिनि, मुख़्तसिर कयांसि थो। खोड़ दलील, कुरान सच्चो आ, चओ बरहका। हाणे मुशरिक ऐं काफ़िरनि त डिमांड कयो अल्लाह खे, दीन नबी जो सच्चो आ, कुरान सच्चो आ, पो अज़ाब अचे असां ते, पत्थरन जो मींहुं वसे, पर पत्थरन जो मींहुं न वसियो, अज़ाब न
कयो तो काफर मके जा टपा ॾियण लगा खुशियूं करण लगा ॾिसो जे करे कुरान सचो हुजे हा पत्थरनि जो मींहुं वसे हा अल्लाह जो कहर नाज़िल थे हा अल्लाह जो अज़ाब न आयो पत्थरनि जो मींहुं न वसियो तंहिंजी माना कुरान सचो न आहे वरी ईअं चवण शुरू करे ॾिनो वरी मुंहिंजो साईं गमज़दा अॻ में गमज़दा थियो मथां इन ते कहर नाज़िल थिए अल्लाह जो अज़ाब ईंदो ज़रूर छो त कुरान खे सचो करे ॾेखारणो अल्लाह खे हींअर अज़ाब न आयो अल्लाह जो कहर न आयो वरी ॿियो रुख वरितो काफ़रनि जे अंदाज़ अल्लाह कुरान में ऐलान कयो आहे सोना अॻ में अज़ाब जे लाइ बि गम पियो करे उम्मत मुंहिंजी आहे काफ़र आहिनि मुशरिक आहिनि मां नबी खे ईज़ाईंदा आहिनि तॾहिं बि उम्मत बा रसूल जी आहे केॾो नबी बिरबाल आहे वॾो क़दुरदान आहे अहिड़ो नबी कंहिंखे मिलियो फरमाया अय्युहल नबियो इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़निही व सिराजम मुनीरा जो सुभान अल्लाह सिराजम मुनीर नबी आहे दाई आहे मुझो साईं इमामुल अंबिया अल्लाह फरमायो सोना हाणे अज़ाब न आयो काफ़र चवनि था त कुरान सचो न आहे नबी जो दीन सचो न आहे तॾहिं अज़ाब न आयो पर मुंहिंजा दिल पर नबी मूंखां पुछ त सही अज़ाब छो न आयो छो देर कयईं अल्लाह छो देर कयईं खोल कुरान जो सुभान अल्लाह दोएं दसां बुर्द खने जोरा या गुशे सुभान अल्लाह कुरान अशुन दो सवाबे है साईं गिलवी सवाबे खुलो पवा कुरान पर मैं बिस्मिल्लाह इरहमानिर रहीम नाओ सिबारो है सूरज जो नालो सूरतुल अनफाल है आयत नंबर 31 है अल्लाह कुरान में ऐलान कयो पर मैं वमा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुमा व अंत फीहिमा वमा कान अल्लाह मुअज़्ज़िबहुमा व हुमा यस्तगफिरून कुरान सचो आ किए तो कुरान समझाए के जेकरे को समझाइण वारो हुजे अल्लाह फरमाया महबूब गम न कर ऐं वरी इन्हनि खे चओ त तव्हां पुस्तियूं न हणो मस्तियूं न करो ख़ुशि न थियो त दीन इस्लाम कुरान सचो कोन्हे अज़ाब न आयो इन्हनि खे ॿुधा त अज़ाब छो न आयो अल्लाह छो न आयो अल्लाह जी फरमाए मुंहिंजा महबूब जाथे तो जहिड़ो मासूम नबी मुंहिंजो घोट रहे मक्के में मोहम्मद अरबी रहे वरी उते अल्लाह जो अज़ाब भी अचे कोन थी दो मुझा महबूब जे करे इहे वात पटिया बचा पया थी खिलनी था दंद पटे इनके चौद मां मोहम्मद जे सदके बचा पया हो मां हुजूर जे सदके बचा पया हो अल्लाह फरमाए मुझा सोना अज़ाब नहीं दो छो तो मोहम्मद जो रहंदो पयो तू साईं जे वजूद में बरकत आहे मुझे साईं जे नाले में बरकत आहे उते अल्लाह जो कहर नाज़िल न थींदो आ रहमत जो मींह तो जरूर वसंदो छो त मुंहिंजो साईं रहे थो इन्ही जहान जो सरदार हुजूर पुरनूर बीबी आमना जो लाल घोट मासूम नबी रहे थो इन जे करे अज़ाब न आयो बे नंबर ते जिते इस्तिग़फ़ार करदो रहे उते भी अल्लाह जो अज़ाब न ईंदो मुंहिंजा सुहिणा मक्के जा काफ़र ज़िद्दी ज़रूर आहिनि मां रब जा मुनकिर ज़रूर आहिनि पर पंहिंजे ओसे पासे भी नज़र कर सिद्दीक़ अकबर वेठो थी रब जो ज़िक्र थो करे इस्तिग़फ़ार थो करे जिते इस्तिग़फ़ार जो
जो विरद हुजे उते अल्लाह जो अजाब भी नहीं दो नजर त कर तहां जो उमर इस्तिगफार पियो थो करे हजरत उस्मान इस्तिगफार पियो थो करे मुर्शिद अली कुरान पढ़ंदो पियो आहे हिक तुंहिंजे सदके जो साहबा जे सदके अल्लाह जो अजाब बिरते न आयो तरी वियो हाजे करे चाहे थो कुरान जी सदाकत भी बुलंदिन के छोए वो निकरी वई मक्के जे पहाड़न में हलो वई पंहिंजा चंद साहबा वठी वई पोइ ॾिस कीअं धमाका थो कराया ॾिस कीअं हिन ते अज़ाब थो कया नबी जो न मुंहिंजा अल्लाह न मां अहिड़ो नबी त न आहियां पंहिंजे क़ौम खे अज़ाब में ॾिसा अल्लाहुम्मा दी क़ौमी फइन्नहुम ला यालमून इनखे हिदायत ॾे मुंहिंजे पथरनि जो ख़ैर आहे मुंहिंजे रत वहण जो ख़ैर आहे अल्लाह इनखे हिदायत ॾे अखियूं ॾे त मां नबी खे सुञाणनि ची दुआ मांगी इलाही इन्हें चश्मे बसीरत दे यही हैं अक्ल के अंधे इन्हें नूर हिदायत दे जो सुभान अल्लाह दाऊं पिया था घुरन नबी रहमतुल आलमीन शफादार नबिया रहमत वारो साईं मौला दोस्तो अजीजो दुनिया त दुनिया महशर जे मैदान में क़यामत जे ॾींहं में सर सजदे में रखी असां जो हुजूर रब जे दर ते रोईंदो जिते नबी ऐं रसूल नफ़्सी नफ़्सी पया चवंदा हर कंहिंखे पंहिंजे जान जी लॻल आहे पर मुंहिंजो साईं सजदे में रोई करे थो चवे या रब उम्मती या रब उम्मती अल्लाह मुंहिंजे उम्मत जी तोखे पारदो आहे शफात कंदा हुजूर उम्मत सां प्यार करण वारो आहे रहमतन बरकतन वारो आहे अहिड़ो नबी कंहिंखे मिलो तिनी जहान जो सरदार दुनिया वारो दिलबर नबी आहे रहमतुल आलमीन नबी आहे अल्लाह जो प्यारो हुजूर आहे अयां ॿुध क़ुरान छा थो चवे क़ुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जो सिपारो आहे सूरज जो नालो सूरत आल इमरान आहे अल्लाह कुरान में ऐलान कयो आहे रहमतन बरकतन वारो क़ुरान सुनो क़ुरान अल्लाह जो कलाम आहे खुलो पियो क़ुरान पर वईद अखज़ल्लाहु मीसाक़ल नबिय्यीना लमा आतैतुकुम मिनल किताबि व हिकमतिन सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुल लिमा माअकुम लतु'मिनुन बिहि व लतंसुरुन्नाह क़ाल अअक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इस्री क़ालू अक़ररना क़ाल फशहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन नबी जे ला अल्लाह साईं रसूल नबियन के जमा करे उनजे रूहन के चवे थो त वायदो कयो हिन सोने जे ला हिन महबूब मिठड़े त हिन जी ता मदद कंदो हिन सां ता मोहब्बत कंदो तहां जे दौर ज़माने में आयो हिन के छडणो न आहे तन्हा न आहे छडणो नबी रसूलन वायदो कयो पर किथे कयो चे बैतुल मक़दस में कयो आ ओ जाते मुंहिंजो साईं हिजरत वारी रात मेराज वारी रात बैतुल्लाह खां निकरी करे बैतुल मक़दस में पहुतो आहे लखे नबी ऐं रसूल हुया मुंहिंजे महबूब जे इंतज़ार में इमामत मुंहिंजो साईं पियो कराए उहो बैतुल मक़दस जेको नबियन जो वतन आहे देश आहे मुल्क आहे मुंहिंजे साईं इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पार पंहिंजे जन्नत जे बुराक के बदी करे इमामत पिया था कराइन लखे नबी रसूल भी नमाज पिया था पढ़न अज वो बैतुल मक़दस तन्हा थी वयो आहे काफिरन जी दलगार आहे इस्राएल यहूदी मुर्दार बीठा थी मुसलमान यतीम थी वया तन्हा थी वया कुसी वया कल टेडी
मां रिपोर्ट पढ़ियो आ यहूदी मुर्दार इसराइलन जे बमबारी जे करे 20 लख खां गज़ा वारा वधीक शहीद थिया के बमबारी में शहीद थिया कंहिंजे मथां मलबा किरी पिया इमारतूं ड्रही पियो अंदर शहीद थिया के भुख में शहीद थी विया है मुसलमानी काॾे वई जिहाद जो जज्बो काॾे हो अल्लाह सां ते वॾो एहसान कयो आहे मुल्क पाकिस्तान जो सर फखर खां बुलंद थी वियो अॼु अरबी इमारात जे करे एतमाद कयो आहे लख ममालिक मुसलमाननि खां पाकिस्तान ते एतमाद कयो आहे उन सां मुआदो कयो आहे अॼु पाकिस्तान जा फौजी साहिबान बैतुल्लाह जा रखवाला बैतुल्लाह जा चौकीदार वो मुल्क पाकिस्तान वारो तव्हां वॾा खुश नसीब आयो अल्लाह तव्हां खे बैतुल्लाह जो चौकीदार बणायो रखवालो बनायो आहे सिंध दे नजर कयो वरी अल्लामा राशिद महमूद साहब कायद सिंध जर्नल जमीयत इब्ने शहीद शहीद इस्लाम जो फर्जंद कश्मीर खां अमन मार जी रैली कढे थो हकलूरी दे टे 4 ज़िला हिकड़े ॾींहं में कवर करे करे ॾींहं राति हो जागा करे मुड़स जे मुड़सीअ खे सलाम करणो पवंदो पंहिंजो हुजे या परायो हुजे दोस्त हुजे या दुश्मन हुजे यलगार कंदे कराची ताईं पहुतो आहे सरदार न करे सघिया अमीर न करे सघिया जाते हिकड़े हलाली बचड़े सिंध जे सिंधी मारूड़नि जे हक़ जे लाइ निंड्रू हराम करे मां त हैरान आहियां कल टी ॾींहं फेसबुक जे मोबाइल में आयो गाॾीअ जे अंदर हिकिड़ो वीडियो ठाहियो हुयो कायद सिंध राशिद महमूद साहब 5 टेबलेट गोरियूं हथ तिरीअ ते रखी फक थो हणे वरी गाॾीअ खां निकिरी अवाम सां मिली करे तकरीरूं करे थो बीमारी जे हालत में अलालत जे हालत में जंहिंखे एसिन में सुम्हणो हुयो बंगलनि में सुम्हणो हुयो पर सिंध जो केस विढ़े थो इहे थी जमीयत उलमा इस्लाम जा जोधा जवान हलाली पुठड़ा जमीयत वो जमीयत है जमीयत गैर फानी है जमीयत वो समंदर है जहां पानी ही पानी है नारे तकबीर नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने मोहम्मद मुस्तफा जमीयत उलमा इस्लाम कायदे सिंध हजरत अल्लामा राशिद महमूद सुमरो मोहब्बत रसूल सां आलिम था सेखारन चवन था कि न था चवन कुरान खोले पढ़न था कि न था पढ़न हदीस बुधाइन था कि न था बुधाइन दोस्तों मोहब्बत कयो अल उलमा वरसतुल अंबिया नबी जा वारिस दोस्तों अजीजो मोहब्बत रसूल सां इश्क मुझे साईं सां अया बुध कुरान छा तो जवे कुरान खुलियो पियो आहे कुरान पर मैं बिस्मिल्लाह रहमान टियों सिपारो आहे सूरज जो नालो सूरत आल इमरान आहे आयत नंबर 3 आहे अल्लाह कुरान में ऐलान कयो आहे कुरान जो ॿुधण त सवाब आहे छो न साईं जो ॾिसण बि सवाब आहे पर मैं तुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम मोहब्बत रसूल सां इश्क मुझे साईं सां जेको उम्मत जे लाइ वॾो फ़िकिरमंद आहे वॾो महिरबान आहे वो मुंहिंजा सुहिणा छा मां तुंहिंजो वफ़ाऊं बयान कयां चई दुनिया वारो जो तड़पाती है दिल मेरा वो उल्फत है मोहम्मद की जो तड़पाती है दिल मेरा वो उल्फत है मोहम्मद की जो है पेशे नजर वो अकीदत है मोहम्मद की गुनाहगारो न घबराओ सियाकारो न शर्माओ गुनाहगारो न घबराओ सियाकारो न शर्माओ सुना आवाज
आवाज कानों से जो आती है मोहम्मद की, गुनाहगारों को जन्नत से खड़े दरबान रोकेंगे, गुनाहगारों को जन्नत से खड़े दरबान रोकेंगे। हुक्म होगा कि आने दो, ये उम्मत है मोहम्मद की। दुआ है अल्लाह रब्बुल इज्जत मुझे अल्फाज कबूल फरमाए। वॾो जलसो आहे, कसीर तादाद में उलमाए किराम हैं। मुझा साईं मुर्शिद मुरब्बी हजरत मौलाना से सदर मुबल्लिगीन अब्दुल जब्बार हैदरी साहब माशाअल्लाह स्टेज ते जलवा नवा, काफ़ी उलमाए किराम ईंदा। रात ताईं इंशाअल्लाह जलसो जारी रहंदो। चो इंशाअल्लाह रात तक असां उलमा सां वफ़ा करे नारा हणंदे जोश ऐं जज्बे सां इन जलसे खे कामयाब करे ॾेखारींदासीं। दुआ आहे अल्लाह रब्बुल इज्जत मुझे अल्फाज कबूल फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।